अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हवाले सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ मकलीअ में 50 वरियनि जे पीरसन शख़्स सां 12 वरियनि जी मासूम न्याणीअ खे ज़ोरी शादी करण जो इंकशाफ। घोड़ाबारी सां ताल्लुक़ रखंदड़ 60 वरियनि जो ज़ैनुलाब्दीन लाशारीअ सां अॼु राति मकलीअ जे कुंभार मोहल्ले जे रहवासण 12 वरियनि जी मासूम निगरी आबदा उर्फ़ अलाए बचाई धीअ मिठो लाशारीअ जो ज़ोरीअ निकाह पढ़ायो वियो। मासूम न्याणीअ पारां इनकार बावजूदि ज़बरदस्ती गुज़र राति देर सां संदसि निकाह पढ़ाइण बैदि अॼु शादीअ जे वली में बैदि अॼु राति रुख़्सती रिथियल 50 वरियनि जो ज़ैनुलाब्दीन लाशारी हिन खां अॻु 5 ज़ालुनि खे तलाक ॾेई चुको। ज़मींदार हुजण करे संदसि रिश्तो मासूम न्याणीअ सां ज़बरदस्ती करायो वियो। इलाइक़े में चोबोल निकाह तोड़े रुख़्सतीअ खां मासूम न्याणीअ पारां इनकार ते केस मारण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। 2 भेरा मासूम न्याणी पोड़े शख़्स सां शादीअ खां इनकार कंदे दवा पी ख़ुदकुशीअ जी कोशिशि पिणु कई। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।